अस्सलामुअलैकुम ड्रामा सीरियल दुलाब जी वॾी ख़बर दोस्तों तव्हां शेयर कंदासीं। पाकिस्तान ॾिठी नेक्स्ट एपिसोड जी वॾी अपडेट तव्हां शेयर कंदा हलूं। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल दुलाब जी हाणे बहितरीन अपडेट अॼु तव्हां जेका शेयर कंदासीं। सची पुछो दोस्तों ही अपडेट ॾिसी तव्हां ॿुधी तव्हां हैरान थी वेंदो। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त नंढिड़ो अर्ज़ु आहे, इन उदासी टीवी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, इन वीडियो खे लाइक शेयर ज़रूरु करे छॾींदा पंहिंजे दोस्तनि ताईं। हलूं था अॼु जी प्यारी प्यारी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां छा वाकई हाणे मंसूर खान पंहिंजी जान कीअं छॾाईंदो हिन मसइले मां। हू त बदनाम थी वेंदो अली खान वारे मसइले मां। होॾां वरी जेकी छोकिरी आहे ककर जी भेण उहा बि भॼी मंसूर खान वटि बि पनाह वठंदी ऐं अली खान जॾहिं वापसि थींदो मुराद वटि मंसूर खान 10 लख भरे ॾींदो तोतनि वारनि खे, इन खे छॾाईंदो ऐं अली खान जेको आहे न शक कंदो सिधो सो मंसूर खान ते। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे मुराद बि ऐं सभई राज़नि वारा बि सभई सोढल इहे सभु चवंदा असांखे विढ़ाइण वारो मंसूर खान आहे, शाहनवाज़ खान त असांजो सॼणो हुयो। अहिड़े हिसाब सां शाहनवाज़ खान वक़्ती तौरु इहा बाज़ी खटे वेंदो। बाद में मंसूर खान इहे सॼा पंहिंजा जेके मथां उनखे दाग़ लॻा बदनामी थी उन्हनि खे हू पंहिंजी साफ़ु कंदो ऐं शाहनवाज़ खान खे पधिरो कंदो। इन जेका जेको आहे न उहे तोतल वारा मंसूर खान खां इन लाइ वाइदो वरितऊं त असां नालो न ॿुधाइजां जीअं ही बदनाम थिए। अगरि मुराद पुछंदो तोखे अली खान कंहिं कीअं मिलियो कीअं थियो, हू नालो ई न ॿुधाईंदो मंसूर खान वाइदो ॾिनल आहे, वाइदो जो पको आहे। अहिड़े हिसाब सां मंसूर खान पाण फासी वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।